जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त अॼु लॉकडाउन जो ॿियो ॾिहाड़ो आहे। सिंध हुकूमत पारां जेको लॉकडाउन जो ऐलान कयो वियो हो उन ते अमल कयो पियो वञे। हिन वक़्तु असीं मेन शाहराह फैसल वटि मौजूदु आहियूं, जिथे पुलिस रेंजर्स ऐं ट्रैफिक जा जेके अहलकार आहिनि उहे पंहिंजे ड्यूटियुनि ते आहिनि। अॼु आचर जो ॾिहाड़ो आहे। जेका शहरी जेके आहिनि उहे पंहिंजे घरनि में आहिनि, जंहिंजे करे अॼु रोडनि ऐं रस्तनि ते उहा चुरपुर पाण खे नज़र न पई अचे, उहा रश नज़र न पई अचे, जंहिंजे करे अॼु रोड रस्ता जेके आहिनि उहे वीरानीअ जो ॾेख ॾियनि था पिया। बहरहाल आचर जो ॾिहाड़ो आहे, सुभाणे वरी हिकिड़ी वर्किंग डे थींदी। जीअं पहिरियों ॾींहुं हुयो, जीअं ई पहिरें ॾींहं ते लॉकडाउन लॻायो वियो त रोड रस्ता जेके आहिनि उहे गाॾियुनि सां भरिजी विया हुआ ऐं डबल सवारी ते बि पाबंदी हुई। अॼु डबल सवारी ते पाबंदी न आहे, पर हिते रेंजर्स तोड़े पुलिस जा जेके अहलकार आहिनि उहे हिते गाॾियुनि खे रोके, ख़ासि करे उन्हनि गाॾियुनि में जेके हद खां वधीक माण्हू उन में वेठल हुजनि, गुंजाइश खां वधीक माण्हू हुजनि, उन्हनि खे रोके उन्हनि खे एहतियातनि जो का सो आगाह कयो पियो वञे त कोरोना वायरस आहे, जंहिंजे करे हू गाॾीअ में घटि माण्हू सवारी कनि त बहितरु आहे। ऐं जेकी मास्क नथा पाइनि उन्हनि खे बि आगाही ॾिनी पई वञे त ख़ुदा हू मास्क पाइनि, छाकाणि त कोरोना वायरस आहे। 8 ॾींहंनि जे लाइ सिंध हुकूमत लॉकडाउन लॻायो आहे। जेकॾहिं 8 ॾींहंनि ताईं कोरोना वायरस में घटिता ईंदी त कारोबार जेके हो मामूल मुताबिक़ खुलंदो वेंदो। हिन वक़्तु हिते आचर जो ॾिहाड़ो आहे, हूअं बि मार्केटूं शॉपिंग मॉल बंदि हूंदा आहिनि, पर ख़ासि करे 8 ॾींहंनि ताईं शॉपिंग मॉल जेके आहिनि उहे बंदि आहिनि। जॾहिं त ट्रांसपोर्ट जेका आहे शहर में अंदरि हलंदड़ हुजे त उनजो शहर खां ॿाहिरि वेंदड़ जेकी गाॾियूं आहिनि, ट्रांसपोर्ट पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, उहा मुकमल तौरु बंदि कई वई आहे 8 ॾींहंनि ताईं। हिन वक़्तु असीं शाहराह फैसल ते मौजूदु आहियूं। शाहराह फैसल ते बि पुलिस रेंजर्स ऐं ट्रैफिक जा अहलकार जेके आहिनि उहे पंहिंजूं ड्यूटियूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। बिल्कुलु ई ड्यूटियुनि सां गॾु उन्हनि माण्हुनि खे बि आगाही ॾिनी पई वञे जिन खे मास्क वग़ैरह पातल न आहे या गुंजाइश खां वधीक गाॾियुनि में माण्हू आहिनि, उन्हनि खे रोके उन्हनि खे आगाही ॾिनी पई वञे त हू बिना कंहिं सबब जे, बिना कंहिं कमकार जेके शहर पंहिंजे घरनि खां ॿाहिरि न निकिरनि त बहितरु थींदो। जी।